सरवरी जमायत मटियारी ज़िले जे बरसात मुतासिरनि लाइ 35,000 राशन बैग ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जीअं त तव्हांखे आगाही ॾिनो आहे त मखदूमा साला में सरवरी जमात जी चीफ खलीफ़े सैयद नूर मोहम्मद शाह साबिर सांगड़ मां अली हसन गोंडियो थरपारकर मां हाजी गनी खोसो सांगड़ मां इम्तियाज़ दरस खिप्रो सांगड़ मां फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन खिप्रो सांगड़ मां खलीफ़ो यूसुफ गोंडियो उमरकोट मां हसन राजड़ मटियारी मां बाबू गुरु आज़िक ॾिनो हमू फोटो टंडोलियार मां हबीबुल्लाह पल थरपारकर मां सैफुल्लाह दल थरपारकर मां मेहार करीमन दल खिप्रो सांगड़ मां इस्माइल बबलू मटियारी मां यार कासकली करीमन काका लुकमा राजपूत अजीज अहमद काका शौकत उमर समेत जमात जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अॻवान सां मखदूम हाउस हाला में राति देर सां फ़ैसिलो कंदे चयो त सिंध में बरसाति ऐं दरिया जी ॿोड़ सबबि बेइंतिहा तबाही थी आहे जंहिंजो अथो लॻाइणु मुमकिन ई न आहे। सरवरी जमात पंहिंजे रूहानी रहबर जे हुकमनि जी ताबेदारी कंदे हिन वक़्तु समूरे पंहिंजी जमात जी मदद तहत सिंध जे अवाम जी भरपूर मदद करण लाइ कोशिश आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरवरी जमात पारां मटियारी ज़िले लाइ 35,000 राशन बैग तयारु कया विया आहिनि जेके जल्द मुतासिर तक़सीम कया वेंदा। सरवरी जमात जे ख़लीफ़नि मौजूदु कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत पंहिंजे वसा और वसीला क़दम आणे रही आहे। जिन जिन इलाइक़नि मां बरसाति जो पाणी निकाल न थियो आहे उन्हनि लाइ बि कोशिश जारी आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।